अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नर ख़बर शामिल कयूं था। अब्दुल्ला अरिंदजी काज़ी मदे खानगी सेंट्रल शफ़ा मेडिकल सेंटर काज़ी मदनी मुबैना गलत ऑपरेशन सबब डिलीवरी लाइ आयल नबी बख्श कॉलोनी जी रहवासी मोहम्मद सालिम महर जी नौजवान ज़ाल मुस्मात नगमा महर फोत थी वई। वारसन लाश रखी शहर अंदर मेन रोड ते धरणो हणी सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो करे क़ौमी शाहराह खे बंद करे छॾियो। उन मौक़े ते दाहींदे मोहम्मद सालिम महर ॿुधायो त गुज़िरियल राति ज़ाल खे डिलीवरी लाइ खानगी अस्पताल आंदो, जिते मूंखां 15,000 रुपया वठी अस्पताल हलाईंदड़ अली हसन लाशारी चयो त औरत जे पेट में ॿार मरी वियो आहे, उहो कढियो अथऊं ऐं औरत ठीकु आहे। असां ॾिठो त ज़ाल बेहोश हुई, असां औरत खे बचाइण लाइ नवाबशाह खणी पिए वियासीं त रस्ते में फोत थी वई। ज़ाल जो ग़लति ऑपरेशन इलाज करे मारियो वियो आहे। असां सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। हिननि घुर कई त ग़लति ऑपरेशन ऐं इलाज कंदड़नि ते केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। बाद में पुलिस पहुची ॻाल्हियूं करे मिलियोसि माण्हुनि ते केस दाख़िल करण जो यकीन ॾियारे धरणो ख़तमु कराए रोड खोलाए छॾियो। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।